नाज़रीन करमपुर मावा सां ताज़ा ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। सरदार ज़ादा मीर शिराज अली खान बिजराणी, DSP कंदकोट इंसार अली मिठाणी, ऐसे जो करमपुर गुलाम कादिर जतोई चोरी मुतासिरीन विजय कुमार और विनेश कुमार के घर पहुंची जाइ वारदात जो मुआयनो करण सां गॾु हिंदू बिरादरी मुखी नानक राम ऐं ॿियनि सां हमदर्दी करण ऐं वाक़े जा तफ़सील मालूम करण करमपुर गुरुद्वारा पहुता। पुलिस मूजिब चोरी वाक़े जी हर तरह से जांच कई पई वञे त चोरी माल जो सही तादाद केतिरो आहे ऐं पुलिस जो वधीक चवणो त चोरी में मुलविस जावदारनि खे जल्द गिरफ़्तार करे चोरी वापसि कराई वेंदी। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़ करमपुर।